जी नाज़रीन असीं मौजूद आहियूं टाउन ऑफिस आॾो जिते रक्षा यूनियन जा अॻुवान सरापा एहतजाज बनल आहिनि। अचो तुम सां ॻाल्हि ॿोल कयूं तुंहिंजो छा चवणु आहे? मसइलो त इहो आहे त असां रक्षा लाइ स्टार्ट रहूं। आदलपुर में गंदगी वधी पई आहे, धमाजी रोड खां ॾाढो आहे, न सफ़ाई करंदा टोनारा न कुझु कंदा, अची अची पंधु करे करे थकी पिया आहियूं। अचे ई कोन थो, साल थी वियो, हर रोज़ सुबुह हाणे कलाक सां अॻु में आया थिए उनजो अचनि था सफ़ाई वारा। सफ़ाई हिन महिल कोन आया आहिनि। ॾिसो था गंदगी कहिड़ी पई आहे, असां परेशान आहियूं, किथे रक्षा बीहूं, बीहण जी जाइ कोन्हे का, हर रोज़ ड्रामो कयो टोनारा अफ़सर। हा साईं, असां वॾी तकलीफ़ में रक्षे वारा आहियूं, ग़रीब आहियूं। जिते रक्षो अॻ में बीहाईंदा हुआसीं, हाणे उते टाउन वारा बि शहर जो गंद सॼो मेड़े उते था सटे वञनि। वरी रक्षा असां जिते बीहाईंदा रोड ते, उते दुकान वारा बि असांखे गाॾियूं था ॾियनि, चवंदा रक्षा ॿाहिरि कढो। हाणे वञूं त काॾे वञूं, जेको आहे त हेॾियूं बजट आहे अचनि 20-20 लख 25-25 लख, सफ़ा असां आधार में रक्षण वारा असांखे रोज़ी नथा करनि। हिते बचण लाइ रोज़ी करण ईंदा आहियूं, गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, बीमार थींदासीं असां। नाली ठही आहे, उन खे ढक कोन्हनि, उहे मच्छरदार नी, ऐं जेको गंद आहे उते हेठो गंद पियो आहे, मथां वेठा आहियूं।